बिनी जहानन जे सरदार फरमायो मुझो उम्मत जो सब खां वडो आलिम जज जस्टिस ऐं काज़ी मुझो अली आहे। हज़रत अली साईं खे अल्लाह साईं जेको इल्मु ॾिनो हो, जेको अकुल ॾिनो हो, जेका सम्झ ॾिनी उहा मिसाली ही। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे अरबी ग्रामर जेके असां सर्फ नहव चवंदा आहियूं, अरबी ग्रामर जो बानी मुंहिंजो मुर्शिद अली आहे। तसव्वुफ जे सिलसिलनि जो बानी मुंहिंजो मुर्शिद अली आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ऐं फ़क़ीहनि जो सरताज मुंहिंजो मुर्शिद अली आहे। हिकिड़ो हमराह हो, उनजी कंहिंसां दोस्ती हुई। उनजो उहो दोस्त बीमार थी पियो। सम्झई त हाणे मां न बचंदुसि। उन वटि कुल पैसा हुया 1000 दिरहम। उन ज़माने में दिरहम ऐं दीनार हूंदा हुआ, हे कागज़नि जा नोट न हूंदा हुआ। दिरहम ऐं दीनार इहे सोन ऐं चांदी जा सिक्का हूंदा हुआ। उहो उन दोस्त जेको मरे पियो, पंहिंजे दोस्त खे चई त मूं वटि कुल पैसा आहिनि 1000 दिरहम, हे मां तोखे ॾियां थो, पाण वटि रख, मुंहिंजा ॿार नंढा आहिनि, जॾहिं थोरा वॾा थियनि, सम्झ भरिया थियनि, पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजनि ॿारनि खे ॾिजाए, बाक़ी तूं खणजांइ। ही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था? तव्हां जेकॾहिं तवजो सां ॿुधंदव न, तव्हांजे ईमान में बहारी ईंदी। उन हमरा छा चयुसि, तव्हां वटि कुल पैसा 1000 दिरहम आहिनि, ॿार मुंहिंजा नंढा आहिनि, तोखे ॾेई थो वञा, मां त वञा थो, मरां थो, मुंहिंजा ॾींहं पूरा थी विया। जॾहिं मुंहिंजा ॿार थोरा सम्झ भरा थियनि, जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजनि ॿारनि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। कि ठीकु आहे। उहो फोत थी वियो। ॿार हुनजा कुझु वॾा थिया। हिन उन्हनि ॿारनि खे चयो त तव्हांजो पीउ मुंहिंजो दोस्त हो, उन मरण वारे वक़्त में मूंखे 1000 दिरहम ॾिना हा, अमानत तौरु मूं वटि पिया आहिनि, ऐं उन मूंखे चयो हो त जॾहिं मुंहिंजा ॿार सम्झ भरिया थियनि त पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजे ॿारनि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। उन फोतीअ जे ॿारनि चयो उन हमराह खे त चाचा पोइ तूं घणा थो खणे, असांखे घणा थो ॾे? चई 100 तव्हांखे ॾियां थो, 900 मां थो खणां। भलो यारो। ॿारनि रड़ियूं कयूं त चाचा इहा ना इंसाफ़ी आहे, असांजे बाबे जा पैसा आहिनि, कुझु वधाए। चई न मूंखे चई वियो न, जेको तुंहिंजी दिलि चवे ॾिजांइ, ॿिया तूं खणजांइ। मूंखे चई वियो, मां को ज़बरदस्ती, मां तव्हांखे ॿुधायुमि छाजे लाइ, मूंखे चई वियो। तूं चाचा इहा ना इंसाफ़ी आहे, असां ग़रीब आहियूं, ॿियो कुझु कोन्हे, कुझु पैसा वधाए। चई न न। उन्हनि चयो त हज़रत अली साईं वटि हल फ़ैसिलो करायूं। जी भली हलो, भली हलो, हलां थो, रिजण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। आया हज़रत अली साईं वटि, सॼो किस्सो ॿुधायो। हज़रत अली साईं उन हमराह खे चयो, ज़ुल्म थो करे, ईअं न कर, ज़ुल्म थो करे हिननि ॿारनि सां, ईअं न कर, घणा हिननि खे ॾे, थोरा तूं खण। चई न साईं, मूं चयो मुंहिंजो दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो हो, मां ज़ुल्म छो थो कयां? दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो हो त जेतिरो तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। चई साईं तव्हां हाणे फ़ैसिलो कयो। जॾहिं दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो, पोइ मूं ते एतिराज़ त कंहिंजो ठहे कोन थो न। तव्हां ॿुधो था मुंहिंजी ॻाल्हि? हज़रत अली साईं हुनखे चयो फ़ैसिलो इहो आहे त 900 हिननि खे ॾे, 100 तूं खण। चई साईं वाह जो फ़ैसिलो आहे, मुंहिंजो यार मूंखे इख़्तियार ॾेई वियो। चई इन जे करे त इहो फ़ैसिलो कयो अथमि, न त सभु तोखूं वठी हिननि खे ॾियां। तुंहिंजे यार जे चवण जे करे इहो फ़ैसिलो कयो अथमि त 900 हिननि खे ॾे, 100 तूं खण।
जेकॾहिं हिननि जो पीउ तोखे ईअं न चवे हां त तोखे रुपयो बि न ॾियां, सभु हिननि खे वठी ॾियां। चीसी मुंहिंजे दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो, उनजे चवण ते तव्हां इहो फ़ैसिलो कीअं था कयो? चई हिननि जे पीउ तोखे छा चयो हो? हे ख़्याल सां ॿुधिजो, हिननि जे पीउ तोखे छा चयो हो? चईसि हिननि जे पीउ मूंखे चयो हो त 1000 दिरहम तोखे ॾेई थो वञा, ॿार मुंहिंजा नंढा आहिनि, जॾहिं थोरा वॾा थियनि, सम्झ भरिया थियनि, पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजांइ, बाक़ी तूं खणजांइ। चई हा, तुंहिंजी दिलि घणो थी चए? चई मुंहिंजी दिलि थी चए त 900 मां खणा। चई हिन जे दोस्त चयो हो जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजे ॿारनि खे ॾिजांइ। दोस्त खे बि तुंहिंजे लक्षणनि जी ख़बर हुई। तुंहिंजे दोस्त तोखे चयो हो त जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजांइ, बाक़ी तूं खणजांइ। तुंहिंजी दिलि चवे थी त 900 तूं खणे, तुंहिंजे दोस्त चयो हो जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजांइ। इन जे करे 900 हिननि जा 100 अथनि। इहो आहे मुंहिंजो मुर्शिद अली। अहिड़ा फ़ैसिला केरु करे सघंदो? केरु करे सघंदो? 3 हमरा आया हज़रत अली साईं वटि। हज़रत अली साईं खे चऊंसीं असां दोस्त आहियूं, पाण में वापार कयोसीं। नफ़े में 17 उठ बचिया आहिनि। घणा? 17 उठ बचिया आहिनि। हिकिड़े चयो साईं 3 हिसो, हिकिड़े चयो साईं अधु मुंहिंजो आहे। हिकिड़े चयो त अधु मुंहिंजो, ॿिए चयो साईं 3 हिसो मुंहिंजो आहे। 3 चयो साईं 9 हिसो मुंहिंजो आहे। हज़रत अली साईं चवनि पोइ ठीकु आहे, विराए खणो। चईसीं न असां को विरासत नथी थिए, असां चऊं था त उठ 2 अध बि न थिए ऐं उठ बि पूरा मिलनि ऐं लिखो बि पूरो थिए। हाणे जेको चए थो त मुंहिंजो अधु आहे, 17 उठनि जो अधु घणो थींदो? 8.5। माना उठ कपिजे न, चवंदासीं कपिजे बि न, कपिजे बि न, असांजो उठ विकिणजांइ बि न, कपिजांइ बि न, उठ बि पूरा करे ॾे, हिसो बि पूरो अचे। ॿिए चयो त मुंहिंजो 3 हिसो आहे। 3 हिसो घणो थींदो? 17 जो तक़रीबन 5.25। हिते बि कटिजे, कटिजे न साईं, न कटिजे न, उठ बि पूरा ॾे, हिसो बि पूरो थिए असांजो, उठ कपिजे बि न, विकामजे बि न। 3 जो मुंहिंजो 9 हिसो आहे, इहो थींदो 2.25। हज़रत अली साईं फरमायो ठीकु आहे, उठ काए चो। उठ काए आया? हज़रत अली साईं उठ ई कतार में बीहारिया, 17 उठ बीहजी विया। पंहिंजे हमरा खे चई बैतुल माल मां हिकिड़ो उठ काहे अच। ख़ादिम वियो बैतुल माल मां उठ काहे आयो। चई हिननि सां गॾु बीहारियईं। घणा थी विया? 18। घणा थी विया? 18। अबा घणो घणो हिसो आहे तव्हांजो? हिकिड़े चयो मुंहिंजो अधु आहे। चई अधु खण। 18 जो अधु 9, हो 9 काहे वियो, बाक़ी बचा 9। ॿिए खे चई तुंहिंजो घणो आहे? चई मुंहिंजो 3 हिसो। 18 जो 3 हिसो ॿुधायो 6। चई 6 तूं काहे। 9 हुन खयां, 6 हुन खयां, ये घणा थी विया कुल? 15। 15 हलिया विया, कुल उठ 18 बीठा आहिनि, बाक़ी बचो हिकु। और तुंहिंजो घणो आहे? चईसीं मुंहिंजो 9 हिसो। चई 18 जो 9 हिसो। चई 2। चई 2 तूं काहे। 2 हुन का, बाक़ी साॻो बैतुल माल वारो उठ बचो। हमरा खे ॿधी अचो। इहो आहे मुंहिंजो मुर्शिद अली। ॾाढियां त ॻाल्हाए यार, बुलंद आवाज़ सां। मां सदके वञा मुर्शिद अली था।